हाफसाबाद वेझो मुसाफ़िर कोच सां ख़ौफ़नाक हादसो। 18 मुसाफ़िर अजल जो शिकार। कराची खां इस्लामाबाद में ईंदड़ मुसाफ़िर बस खे पिंडी भटिया वेझो बस पिकअप सां टकराइजण बाद बाहि लॻी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 मुसाफ़िर मौक़े ते सड़ी फौत थी विया। 15 खां वधीक ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे पिंडी भटिया अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 4 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी। लाश सड़ी वञण सबबि फौतुनि जी सुञाणप डीएनए ज़रिए कई वेंदी। डीपीओ जो चवणु आहे त पिकअप में डीज़ल जा ड्रम्स रखियल हुआ, जंहिं सबबि गाॾीअ खे बाहि लॻी आहे। सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। पुलिस रुगो 3 सहूलियतकार गिरफ़्तार हथ ते रखी वेही रही। केटीएन ऐं काविश सथ अंगारे ॾींहुं डीआईजी सखर जे ऑफिसार धरणे जो ऐलान करे छॾियो। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, जसम चेयरमैन रियाज़ चांडियो, डॉक्टर न्याज़ कालानी, अवामी तहरीक अगवान नूर अहमद काथियार, जीडीए अगवान सरदार रहीम, समाजी अगवान सिंधु नवाज़ घांगरो, ॿियनि सहाफ़ती समाजी तंज़ीमुनि ऐं वकील बिरादरी धरणे जी भरपूर हिमायत जो ऐलान कंदे धरणे में शिरकत जो ऐलान करे छॾियो। जसकम चेयरमैन सनान कुरैशी चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। कातलनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ हुन जदोजहद में भरपूर नमूने हिस्सो वठंदासीं। डॉक्टर न्याज़ कालानी चयो आहे त केटीएन ऐं काविश तरफ़ां ऐलानियल धरणे जी हिमायत ऐं भरपूर शिरकत जो ऐलान करियां थो। शहीद जान मोहम्मद जे कातलनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश न विहंदासीं। जीडी अगवान सरदार रहीम चयो आहे त हैरत आहे त पुलिस हेल ताईं शहीद जा कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। जीडीए जा समूरा कारकुन धरणे में भरपूर शिरकत कंदा। केटीएन न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। चक में शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। गौसपुर में शहीद जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलम धरणे जो एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी, कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। राणीपुर जी पीरानी हवेली में मुबैना तौर क़त्ल थियल नीगरी फातिमा वारे केस में गिरफ़्तार जवाबदार असद शाह जी डीएनए कई वई। पुलिस असद शाह खे सख़्त पहिरे हेठि गिम्स अस्पताल पहुचायो, जिते संदसि जुज़ा वठी लेबोरेटरी उमाणिया विया। असद शाह नीगरी फातिमा ते तशद्दुद जे इल्ज़ाम हेठि जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फातिमा जे कातिल जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज। गंबट में डॉक्टर न्याज़ कालानी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में दस्तगीर गेट ताईं रैली कढी वई। सन में बि जसकम अॻवाननि पारां रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु आहे त फातिमा खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वञे। फातिमा केस जे समूरनि किरदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। इस्लामाबाद पुलिस अॻूणे एमएनए अली वज़ीर खे गिरफ़्तार करे वरितो। तरनोल पुलिस मूजिबि अली वज़ीर खे सरकारी कम में मुदाख़लत ते गिरफ़्तार कयो वियो। अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी जी धीअ एडवोकेट ईमान मज़ारी बि इस्लामाबाद मां गिरफ़्तार। शीरी मज़ारी मूजिबि औरत पुलिस एहलकारनि ऐं सादा कपड़ा पहिरियल एहलकारनि ईमान मज़ारी खे हिरासत में वरितो। अॻूणो वज़ीर आज़म ऐं नून लीग जो सदर शहबाज शरीफ़ लंडन रवानो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब मूजिबि शहबाज शरीफ़ लंडन में क़याम दौरान पार्टी कायद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ जे लंडन दौरे दौरान नवाज़ शरीफ़ जी ॾेह वापसीअ वारा मामला बि गौर हेठि ईंदा। केटीएन न्यूज़ सुल्तानकोट जे रिपोर्टर स्टार चांडियो जे गिरफ़्तारीअ ते सहाफ़ी बिरादरी ऐं वारसनि में ताव पकड़ियल। वारसनि पारां जैकबाबाद पुलिस ते स्टार चांडियो खे खंबे बलूचिस्तान पुलिस हवाले करण जा इल्ज़ाम। वारसनि जो चवणु आहे त स्टार चांडियो खे ख़बरूं हलाइण तां जैकबाबाद जे सदर थाणे जे एसएचओ अख्तर अबड़ो गिरफ़्तार करे बलूचिस्तान पुलिस हवाले कयो, जिते चर्च रखण जो मथस जुर्तू केस दाख़िल कयो वियो। कूड़ो केस ख़त्म करे स्टार चांडियो खे फौरी आज़ाद कयो वञे। शहीद पायलट राशिद मिनास जो 52हों शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हथियारबंद फ़ौज पारां शहीद राशिद मिनास खे ज़बरदस्त भेटा पेश। आईएसपीआर मूजिबि राशिद मिनास जी वरसीअ जो ॾिहाड़ो हथियारबंद फ़ौज जे गैर मामूली क़ुर्बानीनि खे यादि ॾियारे थो।